न्याज कयूं पंहिंजी बारगाह में नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन कबूल फरमा। अल्लाह आमीन। अल्लामा हिजर मक्की रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जॾहिं हुसैन मौला शहीद थी वियो त ज़मीन आसमान रत रुनी। जेका भिटाई साईं बि ॻाल्हि फरमाइनि ॿुधाइनि था त अखियुनि की न कमायो अखियुनि की न कमायो जो रत न रुनाऊं पलानी दे पिरन खे बीठे ॾिठाऊं तन अखियुनि खे आऊं कजल कहिड़ो पायां ओ मुंहिंजा अल्लाह तोखे मासूम अली असगर जो वास्तो थिए अली अकबर जो वास्तो थिए ऐं जेके अमा सैयदा सुगरा मदीने वारी बीबी कासिद हथ अली असगर जे लाइ ॿ परियाण मोकिलिया हा अली असगर जे लाइ जेके ॿ वॻा मोकिलिया हुयूं उन्हनि मासूम जे ॿिन्ही परियाणनि जो वास्तो थी जेके सैयदा सुगरा मोकिलिया हा वॾेरो मीर मोहम्मद साईं जो अॼोको ख़ैर नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। आमीन। ओ मौला मीर मोहम्मद साईं खे साईं जे बचड़नि खे सिवाइ ग़म हुसैन जे बाक़ी ॿियनि दुनिया जे ग़मनि खां पनाह ऐं निजात अता फरमा। ओ मौला इमाम सज्जाद जे सदके रुस्तम फ़कीर नूनारी तो मुश्किलातूं बीमारियूं दूर फरमा। मेहनत अली नूनारी जी ग़ैबी मदद करनि जा कर्ज़ लही वञनि मेहनत अली साईं जी मदद फरमा। जेके बि नूनारी हिन दुआ में वेठा आहिनि मौला घोट कासिम जो वास्तो थी घोट कासिम जो वास्तो थी इन्हनि सभिनी खे दुनिया जे मुश्किलातनि खां पनाह ॾे सिवाइ ग़म हुसैन जे ॿियनि ग़मनि खां क़यामत ताईं पनाह ऐं निजात अता फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। मौला अली अकबर जो वास्तो थिए मुंहिंजा ॾुख लाह मुंहिंजी ग़रीबत दूर फरमा। अली अकबर जे खून जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा। अल्लाह अॼु ख़ाली हथ न मोटा मुंहिंजी मदद फरमा। ओ मौला जिन ते ग़ुरबतूं उन्हनि जूं ग़ुरबतूं दूर फरमा। वॾेरो मीरन साईं खे साईं जे पुटनि खे रोज़ी में ग़ैबी ज़ाहिरी गंज अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर